कुदरत रब जी आ, वली नबी ये बे अल्लाह जा दोस्त रब का अता कयल ताकत इन्हन के रब जी दिनल ताकत आ। जेकर है अल्लाह वारा मदद था कन त इया खुद खुदा जी मदद हुंदी आ। हां मुझा दोस्तों जे मदीने वारो साईं मदद तो करे त इया बि खुद खुदा जी मदद आ। मुझा दोस्तों अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू जे शफा रब दींदो आ पर दवाउन में रब वो तासीर रखाई आ। इन तरह सा मुझा दोस्तों पुट रब दींदो आ, औलाद रब दींदो आ, रोजी रब दींदो आ, पर वली जे दर ते वनी हथड़ा खण त रब हथ खाली न मोटाईंदो। हां हज़रत कलंदर लाल शहबाज जे दरगाह ते एकड़ो हाफिज आयो जे टियो कुरान जो खत्मो पढ़ंदुस जेसी कम न थींदो तेसी तो न थंदुस। वेठो कुरान पढ़े हिकड़ी गायण वारी औरत आई गाईंदी उन के ओडी मले बिशारत मिली वई। हेसी 3 डी थिया कुरान वेठो पढ़े अञा ती का खुशखबरी कोन पई मिले। 3 डी थी वस कावड़ में जी वाहड़े कलंदर वा हो बद किरदार औरत आई घड़ी में कम उन जो थियो ऐ मां हाफिज कुरान जो 3 डी आ कुरान तो पढ़ा जा मुजो कम न थियो। इए ही ऊंघ अची वस उते वेठे झटको निंड जो अची वस हजरत कलंदर लाल शहबाज जो दीदार। साईं फरमाए त हाफिज कावड़ न कर तुझो कुरान मुखे वणे पियो तू वणी पियो तने चम त कुछ डी भली वे। हुआ औरत बद किरदार हुई न वणी तने चम त निकरे त जान छुटे। तुझो कुरान वणे पियो तने तोके खुशखबरी न बुधायम बाकी कम तुझो सो पहरे नी तू आए उन ही डी तुझो कम थी वी जे बुधाया है त पो 3 डी वेहिया कुरान पढ़ी है 3 डी। हां मुझा दोस्तों तो वलियन के नबियन के अल्लाह जे बरगुज़ीदा बानन के भी ताकत रब जी मिलंदी आ।